खैबर पख्तूनख्वा में चूंडू कराइण जो हुक्म दी छडियो आहे। खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब असेंबली टुटण खां पोइ इलेक्शन जी तारीख़ न पे ॾिनी वई। उन खां पोइ खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में सुप्रीम कोर्ट तरफां इहो हुक्म ॿुधायो वियो आहे त 90 ॾींहनि अंदरि सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॿुधायो आहे त पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन कराइणी आहे। खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते 90 ॾींहनि अंदरि इलेक्शन कराइण जो हुक्म ॾिनो आहे। सदर पाकिस्तान पारां 9 अप्रैल जी तारीख़ ॾिनी वई हुई। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट पारां पान मुरादो नोटिस जेको हो उहो वरितो वियो हो। हिन वक़्तु जेको आहे महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफां 5 रुकनी बेंच पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे जंहिंमें इहो हुक्म ॾिनो वियो आहे त खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट पारां इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त 90 ॾींहनि अंदरि पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट तरफां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट हुक्म ॾिनो आहे त 90 ॾींहनि अंदरि खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में चूंडूं करायूं वञनि। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त 90 ॾींहनि अंदरि खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में चूंडूं करायूं वञनि। अवां खे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां त सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच पारां फ़ैसिलो जेको महफ़ूज़ कयो वियो हो उहो अॼु ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफां खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां सुप्रीम कोर्ट हुक्म ॾिनो आहे त खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करायूं वञनि। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त पाण मुराद नोटिस केस खां पोइ 9 रुकनी लार्जर बेंच ठाहियो वियो हो जंहिंमें 4 जस्टिस पारां फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो हो। उन खां पोइ 5 रुकनी बेंच इहो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो कल फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो जेको अॼु ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफां 90 ॾींहनि अंदरि जेको आहे खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में चूंडूं कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में सुप्रीम कोर्ट 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब अंदरि 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफां 90 ॾींहनि अंदरि पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं कराइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॼु जी तमामु अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट तरफां 5 रुकनी बेंच जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच जेको आहे महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सीनियर